सिंधी अदब जी तारीख़ जे प्रोग्राम सां गॾु ऐं तव्हांखे सभ खां पहिरियों ॿुधाईंदो हलां त हीअ जेका बि आउं तारीख़ ॿुधाए रहियो आहियां इहा नंढड़ी ॻाल्हि कोन्हे। इहे मुख़्तलिफ़ अज़ीम मोहक़क़ जेके आहिनि डॉक्टर अब्दुल जब्बार जुनेजो आहे, डॉक्टर नबी बख्श बलोच आहे, मेमन अब्दुल मजीद सिंधी आहे, उन खां सवाइ मंगाराम मलकाणी भारत खां तालुक़ु रखे थो जेको उन जी वरिती वई आहे। ऐं हीअ जेको अॼु तव्हांजो सिलसिलो में अॼु जेको उमर मारवी जो असीं दास्तान ॿुधाईंदासीं इहो बि ओरिजिनल जेको मूं वरितो आहे गंज शाह जो जेको गंज आहे माई नेमत जेको लिखियो हो उन गंज मां तव्हांखे ॿुधाए रहियो त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मारवी जेका हुई सा पालणी नाले पवार जी थी। पालणी नाले पवार जी धीअ हुई ऐं पालणीअ वटि हिकु हारी कमु कंदो हो फोग। मारवी जॾहिं पंहिंजे जोबन खे रसी त उहो जेको हारी फोग हो उहो हुन ते मस्तु थी वियो ऐं हिकिड़े ॾींहुं नेठि वज वठी संस पीउ खां संग घुरियईं त हुन साफ़ इनकार करे छॾियो छाकाणि त मारवी जो संग संस ई हिकिड़े नियाती खेत सां थियलु। उन खां पोइ जेको आहे सो फोग जी दिलि में हसद ऐं साड़ रहिजी वियो। उन खां पोइ फोग जेको आहे सो कई वञी उमर सूमरे वटि आयो ऐं उमर सूमरे जो उन वक़्तु थर ते राजो ऐं जेको आहे सो अची उमर सूमरे खे तारीफ़ कयईं चई साईं हिकिड़ी सुज जहिड़ी छोकिरी जेको आहे सो पखनि में पूरी पई आहे इहा त जेका छोकिरी छोकिरी आहे अव्हां जे महल में थी सुम्हे। उमर तमामु घणो पंहिंजे पाण खे अलाए छा सम्झंदो हो, चवंदो मूं जहिड़ो आदिल माण्हू मूं जहिड़ो अकुल वारो माण्हू को बि कोन्हे। पर जॾहिं मारवी जे हुस्न जी तारीफ़ ॿुधईं त उहो पंहिंजो शान छॾे भुलिजी कपिड़ा बदिलाए वेस बदिलाए फोग सां गॾु उठ ते चढ़ी मलीर वियो त सुबुह जे सवेरो जेॾी महिल फोग ऐं उमर अची पहुता त उन महिल मारवी जेको आहे सो खूह ते पंहिंजे सहेलियुनि सां गॾु पाणी भरण आयो। उन महिल फोग जेको आहे सो उमर सूमरे खे इशारो करे ॿुधायो त इहा ख़ूबसूरत छोकिरी मारवी आहे। त उमर जेको आहे उठ खे छॾे सिधो उन खूह ते आयो आहे ऐं खूह ते अचण खां पोइ मारवी खे चयईं त मूंखे पाणी पीआर। मारवी पहिरियां त छिरकी वई। उन खां पोइ जेको आहे सो मारवीअ खे पंहिंजे सहेलियुनि चयो त को मसइलो कोन्हे हीउ को मुसाफ़िर माण्हू आहे जेको तोखां पाणी घुरी रहियो आहे ऐं तूं हुनखे पाणी ॾे। जॾहिं उन पाणी खणी उमर जे वेझी वेही त उमर जेको आहे सो हुनखे हथ मां झले ज़ोरई पंहिंजे उठ ते विहारे सिधो उमरकोट वारे किले में आंदाईं। उन खां पोइ मारवीअ खे हर तरह जूं पेशकशूं कयूं पटीअर पोइ साईं अलाए छा जेके शहाणा राणियूं जेके ख़्वाब ॾिसंदियूं आहिनि उहे सभु शयूं उमर हुनखे बासियूं पर उमर जी हुन हिकिड़ी बि कोन हुई छाकाणि त हू सती हुई ऐं हुनजो जेको इख़लाक़ अदब हो उहो इंतिहा दर्जे जो हो। तॾहिं ई त शाह जेको आहे मारवीअ जे सुर खे ॻायो आहे। मारवी पाक हुई ऐं अव्हांखे आख़िर जो तव्हांखे हिन जो रुहानी मतिलबु बि कढी ॿुधाईंदुसि त ईअं खणी अची कोर्ट में क़ैद कयईं। केतिरी ॾींहं हुनखे आछूं कंदो रहियो पर मारवी जेको आहे सो ठुप जवाबु ॾिनो। इन अरसे दौरान न मारवी कॾहिं कपिड़नि सां वेंती न कपिड़ो कॾहिं मटाई न पंहिंजे वारनि खे कॾहिं फणी ॾिनई ऐं जेको आहे सो लोई जेका हुई उहा पंहिंजे सॼे जिस्म ते ओढे छॾींदी हुई। लोई हुई जेका हूंदी हुई उहा सॼे पंहिंजे जिस्म ते ओढे छॾींदी हुई चवंदी त हीअ जेके पटीअर आहिनि उहे असांजे मारू माण्हुनि जो शान न आहिनि। असीं जेको आहे सो इन ॻाल्हि खे का बि अहमियत कोन ॾींदा आहियूं। नेठि मारवीअ खां जॾहिं उमिरि तंग थियो त नेठि हुनखे कोर्ट में हाणे क़ैद कयईं त हुनजा हाल तमामु हीणा थी विया छाकाणि त हुन खाईंदी हुई न पीअंदी हुई। उन ॾींहुं उमर खे नियापो मोकिलियईं। उमर नियापो ॿुधी उमर सम्झो त शायदि हाणे मारवी जे दिलि में मुंहिंजे लाइ का मोहबत पैदा थी आहे पर हुन मारवी चयो त जेकॾहिं उमर आऊं हिते मरी वञा त मुंहिंजो मढ़ जेको आहे सो मुंहिंजे मुल्क मलीर मोकिलिजांइ ऐं मुंहिंजे जिस्म खे जेको आहे सो थर जी वारी में पूरजांइ। इहो ॿुधी जेको आहे सो उमर बादशाह ॾाढो शर्मंदो थियो। संस इख़लाक़ अदब खां एतिरो मुतासिर थियो जो माण्हुनि सां नियापो कासिद सां मोकिलियईं त बाबा हिन जे मारवी जे माइटनि खे नियापो मोकिलियईं त पंहिंजी अमानत वठी वञो।
मारवियुनि जे माइटनि लाइ ईद थी वई। उहो जेको आहे सही संभरी उमरकोट में अची लथा। पोइ त साईं उमिरि दुनिया जी जेका बि शइ हुई उहा उन्हनि सभिनी माण्हुनि खे ॾिनी ऐं उनखां पोइ पोइ उन्हनि जो जेको काफ़िलो हिकिड़ो ॾिनई त भई अवी घर वञो। घर विया त जीअं ज़िंदगी आम रूटीन मुताबिक़ शुरू थी त खेत जेको हो सो उन जी दिलि में मेर रहिजी वई। छाकाणि त हिकिड़ी औरत जो जेको आहे सो धारीअ मर्द वटि हेतिरा ॾींहं गुज़ारणु ऐं उनखां पोइ उन में शक शुबा पैदा थिया। हमेशह मारवी खे जेको आहे सो मीहणा पियो ॾिजे। नेठि इहा ख़बर जेका आहे उॾंदी उमिरि वटि वई। उन ॾींहुं उमिरि जेको आहे सो काफ़िलो वठी विढ़ण लाइ मारुनि ते रही आहे। मारू वीचारा ख़बर कोन ॾिनी भई हाणे उमिरि बादशाह आहे, फ़ौज वठी अची पहुतो। चई बाबा मारवी जे पीउ खे घुरा, मारवी जी माउ खे घुरायो, मारवी ख़ुदि खे घुरायो, खेत खे घुरायो, सभु अची वेठा। तॾहिं चई त मारवी जेको आहे खे जेको खेत मीहणा पियो ॾिए इहो पंहिंजी हक़ ॿधी ज़ाल सां नाहक पियो करे ऐं मूं मारवीअ जी अव्हांजी इमानत में का बि ख़यानत कोन कई, माना मूं हथ ई कोन लाथो आहे करे। तॾहिं सभिनी वटि इहो ख़्यालु थियो त भई हाणे जेको आहे हिननि जी परखा वरिती वञे। त मारवी चयो त भई पहिरियां त परखा मुंहिंजी वरिती वञे, जीअं मुंहिंजे मारुनि ते जेको टिको लॻो आहे ऐं उनखे टिके खे लाहे सघां। पोइ साईं फ़ैसिलो थियो त हिकिड़ी वॾो टांडे जो मच ॿारायो वियो। उन में हिकिड़ी शीख जेका आहे सा गरम करण लाइ रखी वई। उहा जॾहिं शीख बिल्कुलु ॻाढ़ी थी वई तॾहिं उहा मारवी पंहिंजे हथ में झले ही करी 10 मिंटनि ताईं बीठी हुई, पर हुनजे हथनि खे कुझु बि कोन थियो। छाकाणि त मारवी सती हुई, उनखे कुझु कोन थियो। जॾहिं इहो इसरार हिन ॾिठो, उमिरि ॾिठो त उमिरि बि उन बाहि में सिधो काहे पियो त हुननि खे कुझु बि कोन थियो। उनखां पोइ जेको आहे सो उमिरि सभिनी माण्हुनि खे एतबार थियो त बाक़ाइदे ई सती आहे ऐं उमिरि जीव जान छुटी। बक़ाया ॾींहं जेका आहे सा मारवी खेत सां ख़ुशि गुज़ारण लॻी। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शाह लतीफ़ इहो सुर छो खयो। शाह लतीफ़ जी मलीर जेको मारवी जो मुल्क हो, मलीर मां मुराद आहे असुल इंसान जो असुल रूह जितां ईंदो आहे। अल्लाह ताला जॾहिं ख़लकींदो आहे तॾहिं उते रूह जेको आहे सो पाक हूंदो आहे। उन में का पोइ अची इंसानु हिते हवस ऐं उन में पवंदो आहे। ऐं उमिरि मां मुराद इंसान जो कमीणो नफ़्स आहे जेको असांखे हमेशह जेको आहे सो बुराई ॾांहुं धकीलींदो वञे। पर जेके ख़ुदा जा सचा आशिक़ हूंदा आहिनि, ख़ुदा जी जेके इबादत कंदा आहिनि ऐं सचा हूंदा आहिनि, उन्हनि खे नफ़्स बि कुझु कोन थो करे। ऐं ईअं ई जीअं हिकिड़ो हेतिरा ॾींहं उमिरि जेको आहे सो मारवी खे विहारे वेठो, पर ख़ुदा जे तरफ़ां जेॾीमहिल हुकुम थियो त उन वापसि करे छॾी। ईअं ई ख़ुदा जे हुकुम सां अल्लाह ताला जा सचा बाना जेके हूंदा आहिनि उहे नफ़्स खे मारे ऐं पंहिंजो आख़िरी ख़ुशी गुज़ारींदा आहिनि। इहो असांजो अॼोको सुर ऐं सुभाणे तव्हांखे सुहिणी म्यार जे मुताबिक़ ॿुधाईंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत साथ।